बिरासिटी मां ख़बर ईंदा हलो त बिरा रोड जे बिस्मा फ्लोर में सिंध हुकूमत जी हिदायत ते कुली कचहरी कोठाई वई, जंहिंमें सेक्रेटरी इरिगेशन सोहेल अहमद कुरैशी, सेक्रेटरी एग्रीकल्चर PDM मेंबर काज़ी एजाज अहमद मेमूर, सेक्रेटरी हेल्थ जावेद सुमरो, डिप्टी कमिश्नर शाहजेब शेख, असिस्टेंट कमिश्नर बिरा शाहिद सिरकी ऐं ॿियनि खुली कचहरी में अवाम जा बुनियादी मसला ॿुधा। जॾहिं त खुलियल कचहरी में लहे वासिन शिकायतुनि जा अंबार लॻाईंदे चयो त असांखे का बि सहूलियत नाहे मिली, केर बि ॿुधण लाइ तयार नाहे। जॾहिं त उन मौके ते समाजी अॻवान हाजी जुल्फकार जलबाणी, लाला ज़ाहिद पठान, जफर किरियो ऐं ॿियनि शिकायतूं कंदे चयो त असांजे शहर बिरा रोड जे रेती मोहल्ला, जाफराबाद, किरिया मोहल्ला ऐं यासीन कॉलोनी समेत आसपास जे केतिरनि ई ॻोठनि में हिन वक़्त ताईं बि बरसाती पाणी बीठल आहे। अवाम सख़्त सर्दी में मुश्किलात वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। जॾहिं त असांजा 2 खां वधीक ॿार पाणी में ॿुॾी मरी विया, पर केर बि दां ॿुधण लाइ तयार नाहे। जॾहिं त उन बाद फ्लोर मिल जे ओनर PP सदर नदीम अख्तर आराई आयल मेहमाननि खे अजरकुन ऐं टोपिन जा तोहफा पिण पेश कया। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।